सिंधी सॼे दुनिया में फैलिजी विया आहिनि। अचो सभु गॾिजी ॿुधूं, जेको ॿुधंदो सिंधी समाचार उनजी थींदी दिल बहार। एपिसोड नंबर 21। सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो में सिंधीअ में ख़ासि ख़बरूं। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो न्यूज़ is initiative of HRD Ministry यानी ह्यूमन रिसोर्सेस डेवलपमेंट, भारत सरकार, इंडिया, दिल्ली। महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी वॼायो, समाचार तव्हांजे मोबाइल ते पहुची वेंदो। झटपट यारनि खे समाचार मोकिलियो। सिंधी ॿुधो बि ऐं पढ़ो बि। सिंधी जल्दी दुनिया भर में सिखी वेंदा। सच्चा सिंधी थी वेंदा, सचो शान ऐं मान वधी वेंदो। पेश आहे अॼु जो समाचार। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। मंगल ग्रह ते भवन ठाहिण लाइ कॉन्क्रीट तयार, उते अंतरिक्ष यात्रियुनि जो खून बि मिलियो आहे, इहो साइंसदाननि ॿुधायो। मंगल ग्रहण जहिड़े वातावरण में हिक इमारत जे ठाहिण लाइ पदार्थ ठाहिण जो दावो कयो वियो आहे। यूरिया, पसीनो, पेशाब, आंसू, खून, प्रोटीन खे मिलाए ठहियल पदार्थ एस्ट्रोक्रीट साधारण कॉन्क्रीट जी तुलना में 300% वधीक ताक़तवर थींदो। इन सां मंगल जी मिटी चमकाए सघिजे थी। पेश आहे अॼु जो समाचार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी बचपन में हिकु मुसलमान जी पहचान। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंगलवार ते अलीगढ़ में चयो त 55-60 साल अॻु में जॾहिं असां ॿार हुआसीं, अलीगढ़ में हिकु मुसलमान ईंदो हो जेको ताला विकण जे लाइ उते 3 महीननि लाइ ईंदो हो। मोदी साहिब चयो, मुंहिंजो पिता उन जो सुठो दोस्त हो, उन सां सुठी पहचान बि हुई। जेको पैसो वसूल कंदो हो उहो हुन जे पीउ खे ॾींदो हो। वरी जॾहिं धंधे खां पोइ वापसि ईंदो हो त उन खां उहो पैसो वापसि वठी वेंदो हो। पेश आहे अॼु जो समाचार। सावधान, ग़लति टूथपेस्ट कंदे हिकु छोकिरीअ जो मौत। मुंबई में 30 सेप्टेम्बर ते टूथपेस्ट जी जॻह ते ग़लतीअ सां रैट पॉइज़न टूथपेस्ट में विझी पेस्ट कई वई। 18 सालनि जी छोकिरीअ खे इस्पताल में इलाज लाइ रखियो वियो। आर्तवार जे ॾींहं ते मरी वई। हिकु ऑफिसर ॿुधायो त छोकिरीअ खे पहिरीं ग़लतीअ जी ख़बर पई हुई। हुन पंहिंजो मुंहुं साफ़ कयो बि हो, पर डप जे करे कंहिंखे ॻाल्हि कोन कई हुई। पेश आहे अॼु जो समाचार। 3 साल जे ॿार जी रेप, उन जी सज़ा मौत। छत्तीसगढ़ में गुज़िरियल साल 3 सालनि जे ॿार जी रेप खां पोइ ज़ुल्म कंदड़ 28 सालनि जो फास्ट ट्रैक कोर्ट में सूमर ॾींहुं सज़ाए मौत मिली। जज शैलेश शर्मा चयो, हीउ ख़तरनाक ॾोहो आहे ऐं ॾोही कंहिं बि घट खां हक़दार नाहे। ज़ुल्म में अहिड़ो ॾोह कयो आहे जंहिं इंसानियत जो शर्म कयो आहे। पेश आहे अॼु जो समाचार। हिन ॾियारे ते दिल्लीअ में फटाका विक्री बिल्कुलु बंदि। दिल्लीअ जे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल चयो आहे, गुज़िरियल 3 सालनि खां ॾियारीअ वक़्तु दिल्लीअ जी हवा जी ख़तरनाक हालत हुअण जे करे हिन दफ़े बि फटाकड़ा जमा करणु, विक्री करणु या उन जो उपयोग करणु बिल्कुलु बंदिश लॻाई वई आहे। गुज़िरियल साल इहा ॻाल्हि देर सां चई वई हुई। दुकानदारनि खे नुक़सानु ज़रूरु पियो हो। पेश आहे अॼु जो समाचार।
अफगानिस्तान में हिंदुस्तान जे शख्स खे काबुल में बंदूक जे ज़ोर ते भॼायो वियो। इंडियन वर्ल्ड फोरम जे अध्यक्ष पुनीत सिंह चंडाक ॿुधायो त उन शख्स खे दुकान तां पकड़ियो वियो आहे। हुन मंत्रालय खे अहवाल ॾिनो आहे त हुन खे बचाए। उन माण्हूअ जा घर वारा दिल्ली NCR में रहंदा आहिनि। पेश आहे अॼु जो समाचार। रैप लिल नाज़ एक्स मेट गाला में फोटोग्राफर्स जे साम्हूं आउटफिट्स था थियूं। ग्रैंड अवार्ड विजेता रैप लिन एक्स नेट गाला 2021 जे रेड कार्पेट में 3 आउटफिट्स नज़र में आयो। इन वक़्तु फोटोग्राफ्स जे साम्हूं 2 ड्रेस बदिलायूं। वीडियोग्राफ साम्हूं आयो। इन खां अॻु 219 में सिंगर लेडी गागा फोटोग्राफ्स जे साम्हूं 3 ड्रेसिस बदिलायूं हुयूं। समाचार पूरो थियो। नमस्ते। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली।